अनसर्टेनिटी आहे हालात जेके बि आहिनि इकोनॉमिकल हुजनि या लॉ एंड ऑर्डर जा हुजनि उहे ॾींहं ब ॾींहुं ख़राबु थींदा था ऐं जेको सिस्टम जंहिंखे पाण नालो ॾिनो आहे हाइब्रिड सिस्टम हली कोन सघंदो आहे जेसि ताईं मुल्क में फ्री एंड फेयर इलेक्शन कान थी थिए होसि ताईं मां नथो सम्झां त पाकिस्तान जा मसइला या सिंध जा मसइला जेके आहिनि उहे हल थी सघंदा जंहिं क़िस्म जो इलेक्शनूं 18 जूं थियूं या 24 जूं थियूं उन खां पोइ माण्हुनि जो इलेक्ट्रोल सिस्टम में एतमाद खजी चुको आहे माण्हू चवनि था असां वोट हिकिड़े खे था ॾियूं रिज़ल्ट जंहिंजी थी अनाउंस थिए कंहिं हींअर अमीन राजपूत साहब वटि मां वियुसि हुनजी तबियत पुछणु उन्हनि ॿुधायो त सूबाई हुनजी पोलिंग ते शाहनवाज़ ख़ान 2 वोटनि सां खटियो ऐं मां उते 300 वोटनि सां हारायो हाणे पाणीअ सां अंदाज़ो हणो त कहिड़े क़िस्म जी